जीअं त नाज़रीन हिते माओटा शहर में PPH जे सेंटर ते मौजूदु आहियूं जिते 24 आवर जेको आहे सो इहे एमरजेंसी कैंप लॻाए वई आहे। असीं हिन वक़्तु डिस्पेंसरी वटि मौजूदु आहियूं ऐं डिस्पेंसरी में असीं हलंदासीं अंदरि ऐं डॉक्टर साहिबान हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ख़ैर साईं, हिते जेके तव्हां वटि हिते दवायूं आहिनि इहे तव्हां वटि केतिरे तादाद में मौजूदु आहिनि ऐं जेके फर्स्ट एड तव्हां ॾियो था त उन्हनि में तव्हां वटि हिते कहिड़ी जेका त शइ मौजूदु आहे? को एक्सीडेंट थिए थो या को पेशेंट ते जल्दी में पहुचे थो उनखे जेको आहे तव्हां कहिड़ी ट्रीटमेंट ॾेई सघंदव? फस्ट ऑफ ऑल त हिते जेको असांजी आहे हीअ बीबी बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वरसीअ जे मौक़े ते असांखे जेको आहे हिते एमरजेंसी में ड्यूटी हई वई आहे, जंहिंमें डॉक्टर साहब ऐं मां ऐं ॿियो स्टाफ जेको आहे सभु अमलो मौजूदु आहे। पहिरीं ॻाल्हि त जेको आहे असां हिते एमरजेंसी में जेके बि दवाऊं मौजूदु आहिनि एमरजेंसी जे हिसाब सां ऐं पटियुनि जे हिसाब सां या टाकनि बाकनि जे हिसाब सां या वरी ॿियो कुझु बि एमरजेंसीअ में घणो कुझु आहे असां वटि हिते। पर जेकॾहिं असांखां जेकॾहिं का ॻाल्हि चढ़ी थी वञे कंहिं पेशेंट खे नीडफुल आहे ॿाहिरि रेफर करण जी, त हिते असांजी जेका आहे असां सिधू दरे भरिसां हिकिड़ी कैंप लॻल आहे PPH जे तरफ़ खां, जेका हुते ऑन कॉल आहे असांजी एम्बुलेंस, त असांजे जेकॾहिं को अहिड़ो एमरजेंसी थी वञे त उनखे लाड़कान शिफ्ट करे सघूं था। बाक़ी हिते असां वटि एंटीबायोटिक्स, पेन किलर्स या ॿियूं कंहिं दवाऊं आहिनि, पटियूं वग़ैरह सभु असां वटि सभु मौजूदु आहिनि। इन में कंहिं बि क़िस्म जी PPH जे तरफ़ खां का बि खोट न आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त जुंगार न्यूज़ सां गॾु मां आहियां माशूक अली भुट्टो। नाज़रीन असीं मौजूदु आहियूं माओटा शहर में PPH जे सेंटर ते जिते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 11वीं वरसी जे हवाले सां एमरजेंसी कैंप लॻाई वई आहे। डॉक्टर तारिक हुसैन सुमरो मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, हे 11वीं वरसी जे हवाले सां PPH जे तरफ़ां जेको आहे सो हीअ कैंप लॻाई वई आहे। इहा कैंप केतिरे टाइम ताईं जेको आहे सो हलंदी एमरजेंसी? असां हिते जेको मौजूदु आहियूं ख़ासि करे बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेका 11वीं वरसी आहे उनजी हिते एमरजेंसी ड्यूटी आहे ऐं माहोटा में जेको आहे सो एमरजेंसी कैंप लॻाई वई आहे। हिन हेल्थ फैसिलिटीअ में असां हिते कैंप लॻाई आहे ऐं ख़ासि करे जेके वरसी जे हवाले सां जेके मतिलबु माण्हू पंहिंजो अची रहिया आहिनि, मिसाल जे तौर ते किथे को एक्सीडेंट थिए, रोड ट्रैफिक एक्सीडेंट थिए या मतिलबु उन सां ॿी का अहिड़ी जेको आहे एमरजेंसी दरपेश थी थिए त उन्हनि खे असां फस्ट एड प्रोवाइड करण जे लाइ जेको आहे सो हिते वेठा आहियूं ऐं उनखे ट्रीट करण जे लाइ। ऐं उनखां अलावा असांजी एम्बुलेंस सर्विसिस जेकी आहिनि त PPH तरफ़ां बि उहे हिते एम्बुलेंस बि असां वटि हिते मौजूदु आहे ऐं PPH तरफ़ां जेको आहे सो माना हिन रोड जे हवाले सां हिते सईदुद्दौर में ऐं उनखां अलावा गढ़ी खुदा बख़्श, कोट भुट्टो ऐं मुख़्तलिफ़ जॻहुनि ते इहे कैंप्स लॻायूं वयूं आहिनि जस्ट टू फैसिलिटेट द पीपल जेके उहे अची रहिया आहिनि की पंहिंजो वरसीअ में उन सां को बि वणंदड़ वाक़ियो पेश अचे त असां उन्हनि खे फस्ट एड ॾियण जे लाइ हिते वेठा आहियूं। तव्हां वटि साईं हिन वक़्तु हिते जेके डॉक्टर साहिबान आहिनि मौजूदु आहिनि उहे जेको मेल केतिरा आहिनि ऐं फीमेल केतिरा आहिनि? त हिते बेसिकली मुंहिंजो जेको स्टाफ आहे हिन असां टोटल 6 ॼणा आहियूं। मां आहियां, मूंसां गॾु हेल्थ टेक्नीशियन आहे ऐं असांजो ॿियो हिकिड़ो असिस्टेंट आहे। उनखां अलावा जेको आहे सो माना हूअं त 24 आवर्स हिते जेको आहे सो माना हीउ सेंटर सर्विसिस हिते प्रोवाइड करे रहियो आहे। नाइट जो स्टाफ बि हिते असां वटि उहो मौजूदु आहे जेको पंहिंजी एज़ अ रूटीन ड्यूटी ऐं पंहिंजो सरअंजाम ॾेई रहियो आहे। पर कैंप जे हिसाब सां असां टोटल 6 ॼणा आहियूं। फीमेल जेके हिते डॉक्टर आहिनि उहे केतिरियूं मौजूदु आहिनि? फीमेल स्टाफ जेको आहे त उहो पंहिंजी एज़ अ रूटीन जे हिसाब सां उहो नाइट ड्यूटी करे रहियो आहे। जेका LHV उन सां गॾु जेको आहे सो मासी आहे ऐं ऑन कॉल जेको आहे सो माना डॉक्टर बि आहे।